सिंध पब्लिक सर्विस कमीशन के 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 नौजवान इंसान ना इंसाफियों नौजवान इंसान ना इंसाफियों सिंध पब्लिक सर्विस में करप्शन के करप्शन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन के करप्शन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन के पब्लिक सर्विस कमीशन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन के सिंध पब्लिक सर्विस कमीशन के मुराद अली शाह के ही सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे खाते जे अंदर रुकेस तो क्या अपील तो क्या तंबीह तो क्या तव्हां कोर्टूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सां सिंध जे नौजवाननि सां ज़्यादतियूं करे रहियूं आहिनि उन्हनि जे मेरिट में उन्हनि जे इम्तिहाननि में ट्रांसपेरेंसीअ में लिस्टूं बि तव्हां सियासी तौर ते ॾियो सोलंगनि खे बि तव्हां रखो ऐं उन खां अलावा भर्तियूं बि करप्शन ते तव्हां करायो उम्मीदवार तव्हांजे दुश्मन आहिनि जेके ग़रीब हारी मज़दूरनि जा ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां सदाईं अहिड़े क़िस्म जा हथ कंडा इस्तेमालु करे 10 ॼणनि खे ऑर्डर ग़रीबनि खे ॾेई बाक़ी रिश्वतुनि ते पैसनि ते पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जो क़तलेआम थो थिए उन जे करे कोर्टुनि हिनखे 8-9 महीना बंदि कयो उतां प्रोटेस्ट कराए केसिस कराए उतां वञा मस बहाल थी आहे त तव्हां वरी हिननि जे मथां एडमिनिस्ट्रेटिव तौर ते बंदि करे नौजवाननि सां दुश्मनी कई आहे खोड़ सारियूं लिस्टूं नौजवाननि जूं जिन इम्तिहान पास कया आहिनि उन्हनि जूं मेरिट लिस्टूं हिते पेंड पयूं आहिनि खोड़ सारा इम्तिहान थियणा आहिनि हेड मास्तरनि जा इम्तिहान थियणा आहिनि लेक्चरनि जूं लिस्टूं आहिनि वरी तव्हां हिननि खे एडमिनिस्ट्रेटिव तौर ते कानूनी पाबंदियूं हणी ऐं नौजवाननि सां ज़ुल्म था कयो तव्हांखे शर्म नथो अचे तव्हांखे हयाउ नथो अचे तव्हां एॾा बेग़ैरत थी विया आहियो जो सिंध जे नौजवाननि सां जिथे उन्हनि जो मुस्तक़बिल आहे उन्हनि इदारनि खे तव्हां हथ कंडा इस्तेमालु करे हिकिड़े नोटिफिकेशन में हिनखे बंदि करे नौजवाननि जे मुस्तक़बिल सां खेॾणु था चाहियो उनजे करे मां तव्हांखे तंबीह थो कयां मुराद अली शाह बीइंग अ CM I appeal you, I request you, and I warn you that very immediately open the Public Service Commission for the students, for the merit, for the transparency. और इन्हनि में पब्लिक सर्विस कमीशन में हरामी लोफर राशि करप्ट जेके आहिनि उहो ऑफिसर रखणु बंदि कयो ऐं जेके सियासी लिस्टूं तव्हां हिननि खे ॾेई ऐं पंहिंजा माण्हू था रखायो इहे बि बंदि कयो न त इहे नौजवान सॼी सिंध में तव्हांखे नारो हणंदा त ही ज़रदारी लीग ही पीपल्स पार्टी जी हुकूमत असांखे न घुरिजे Once again I request to the government of Sindh that please very immediately restore Sindh Public Commission. Thank you very much. Please God bless you.